ब्रेकिंग न्यूज़ है अमन ताईं पहुंचाईंदा हलूं। गमट भरिसां क़ौमी शाहरा तां काठ जे वापारी हाजी उमर शाह जो लाश हथायो आहे। लाश गिम्स अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वेंदो। वाक़े जी जांच जारी आहे। फ़िलहाल कुझु नथो चई सघिजे, इहो चवणु आहे पुलिस जो। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कंदा हलूं। गमट भरिसां क़ौमी शाहरा तां काठ जे वापारी हाजी उमर शाह जो लाश हथायो आहे। लाश गिम्स अस्पताल मां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वेंदो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच हली रही आहे। फ़िलहाल कुझु बि नथो चई सघिजे। तफ़सील मालूम कंदासीं किशोर कुमार खां। जी किशोर, अपडेट कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गंबट क़ौमी शाहरा ते अलमदीना जेको मक़ामी होटल आहे उते जेको आहे काठ जो वापार कंदड़ कोयटा वासी आहे जंहिंजो नालो हाजी उमर शाह आहे। उनजी पुरस्कार मौत जॾहिं थी त उते जेको आहे वाक़े वारो इतला जॾहिं पुलिस खे ॾिनो वियो त पुलिस जेको आहे उनजे लाश खे खणाए गंबट गिम्स अस्पताल आंदो, जिते जेको आहे डॉक्टरनि पोस्टमार्टम करण बाद जेको आहे फौतगी जी तस्दीक कई ऐं लाश जेको आहे वारसनि हवाले कयो। ॿियो डॉक्टरनि पारां इहो बि ॿुधायो वियो त हिन जे जहिड़ो फाटण सबबु जेको आहे ही मौत जेको आहे थियो आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।